जीएसटी जो उम्मीदवारों तव्हां सभिनी खे भली कार। दोस्तों अॼोके हिन लेक्चर में पाण ॿ शयूं सिखंदासीं ब्रीफली। हिकिड़ो जेको आहे सो आर्टिकल्स ऐं ॿियो पाण सिखंदासीं कैपिटल्स। ठीकु आहे। ही जेको आहे सो टेस्ट में जेको डिडक्शन एरर वारो सुवाल आहे उनखे टच करे सघे थो। पाण कोशिशि कंदासीं त हिन खे ब्रीफली सिखूं ऐं उहे शयूं जेके तव्हांजी टेस्ट सां रिलेटेड आहिनि उन्हनि खे फोकस करियूं था। ऐं चाहींदुसि सभ खां पहिरीं पाण जेको आहे सो कैपिटल्स खे सिखूं था त कैपिटल्स किथे इस्तेमालु थींदा आहिनि। त दोस्तों कैपिटल्स लफ़्ज़ केप मां निकितल आहे। केप मीन्स टोपी जंहिंखे पाण मथे ते पाईंदा आहियूं। उन जे करे कैपिटल मतिलबु कंहिं शइ खे अहमियत ॾियण जे लाइ पाण जेको मवाद लिखंदा आहियूं, जेके अखर या लफ़्ज़ उहे जेके आहिनि से कैपिटल में लिखंदा आहियूं। ठीकु आहे। हेडिंग्स तव्हां स्पेशली ॾिठियूं हूंदियूं जेके कैपिटल्स में हूंदियूं आहिनि, पर पाण हिते ॻाल्हि करियूं था मवाद जी जेको तव्हांजे इन टेस्ट सां ताल्लुक़ु रखे थो। त दोस्तों यादि रखो 3 जयुनि ते कैपिटल्स यूज़ थींदा आहिनि। उहो उन्हनि में सभ खां पहिरीं अथव तव्हांजो कैपिटल्स में स्टार्टिंग। ठीकु आहे। त मतिलबु कंहिं बि सेंटेंस खे स्टार्ट करण खां जे लाइ ऐं कंहिं बि मवाद खे शुरू करण जे लाइ पहिरियों जेको लफ़्ज़ हूंदो आहे उन जो पहिरियों अखर कैपिटल सां स्टार्ट कबो आहे। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे सो ॿियो इस्तेमालु थींदो आहे आई ते। आई मीन्स आऊं। ठीकु आहे। ईअं न त विच में हुजे या किथे कंहिं स्पेल में हुजे, उहो न। आई उहो जंहिंजी माना आहे आऊं। ठीकु आहे। इहो शुरू में अचे, विच में अचे या आख़िर में अचे, कैपिटल में लिखबो आहे। ऐं ॿियो जेको आहे सो प्रॉपर नाउन जेको आहे उन खे कैपिटल सां शो कबो आहे। ठीकु आहे। उन जो पहिरियों अखर कैपिटल में लिखबो आहे। अचो त हिननि जा मिसाल ॾिसूं था त जीअं तव्हांखे सम्झण में वधीक आसानी थिए। दोस्तों को बि सवाल हिन लेक्चर जे बारे में तव्हांजे ज़हन में पैदा थिए त कमेंट ज़रूरु कंदा। स्टार्टिंग में मुंहिंजो मुराद इहो आहे त तव्हां को बि लिखणु था चाहियो, को बि इंग्लिश में जुमिलो, त तव्हां जेको आहे सो कैपिटल सां स्टार्ट कंदो। जीअं फ़र्ज़ु करियो ही इज़ अ फार्मर। ही हिकु हारी आहे। हाणे हिन खे पाण जॾहिं शुरू कयोसीं त पहिरियों हिन जो अखर जेको आहे सो पाण कैपिटल में लिखियोसीं। हाणे जेकॾहिं हिन खे अॻिते लिखूं था हिन फुल स्टॉप खां पोइ ही वर्क्स हार्ड। ठीकु आहे न। हाणे मूं हिन खे अॻिते जेको आहे सो लिखियो आहे त ही वीचारो महिनत कश आहे, सख़्तु महिनत करे थो। ठीकु आहे। त हाणे फुल स्टॉप खां पोइ ॿियो जेको सेंटेंस शुरू कंदा आहियूं उन जो बि पहिरियों अखर जेको आहे सो पाण कंदा आहियूं कैपिटल में। यानी स्टार्टिंग जो मतिलबु आहे त हर जुमिले जी जेका स्टार्टिंग हूंदी आहे उहा पाण कैपिटल में कंदा आहियूं। क्लियर थी वियो। आई मां मुराद आहे आऊं, जंहिंखे पाण माई सेल्फ सम्झूं। मतिलबु उहो आई जंहिंजो मतिलबु हूंदो आहे आऊं पाण। ठीकु आहे। उहो जुमिले जे शुरू में अचे। जीअं बिल फर्ज़ आई एम लर्निंग, आऊं सिखां पियो। त हाणे हिन में आई जेको आहे सो स्टार्टिंग में आहे त इहो कैपिटल में ईंदो। पर जेकॾहिं विच में अचे, जेकॾहिं अहमद एंड आई, अहमद एंड आई एट आइसक्रीम। ठीकु आहे। त हाणे इन में जेको आहे सो आई आहे उहो तव्हां ॾिसो पिया त विच में आयो आहे। हिन जुमिले में विच में आयो आहे, पर भले विच में अचे तॾहिं बि कैपिटल में। या फ़र्ज़ु करियो आऊं पुछां थो हू एम आई, आऊं केरु आहियां, त हिन में ही वरी लास्ट में अचे थो, आख़िर में। त दोस्तों आई आख़िर विच शुरूअ में अचे, विच में अचे या आख़िर में अचे, आई कैपिटल में लिखबो आहे। आई आऊं, आऊं यानी पंहिंजो पाण खे इज़त ॾींदा। ठीकु आहे। कैपिटल में लिखंदा। हाणे प्रॉपर नाउन जेको आहे सो यानी इस्म ख़ासि। ठीकु आहे। हाणे इस्म ख़ासि तव्हां हिकिड़ी पॉइंट सां उनखे आसानी सां सम्झी सघो था। अहिड़ो इस्म जंहिंजो जमा न थिए। ठीकु आहे। जेको हिक खां वधीक न थी सघे। हाणे उन में तव्हांजो फ़र्ज़ु करियो त जेकॾहिं आऊं चवां छोकिरो त छोकिरा बॉय, बॉइज़ थी सघनि था। पर जेकॾहिं कंहिं छोकिरे जो नालो आहे राज त राज कोन था थी सघनि। ठीकु आहे न। हिक खां वधीक राज जमा नथा थी सघनि। उन जे करे कंहिं बि माण्हूअ जो नालो जेको आहे सो उहो जेको आहे सो इन में अची सघे थो।
कंहिं मतिलबु ॾींहं जो बि नालो ईंदो अथव ऐं मंथ जो बि नालो तव्हां लिखी सघो था ऐं इन खां पोइ जेको आहे सो कंट्री आहे, प्रोवेंस आहे ऐं कॉन्टिनेंट, ठीकु आहे, इहे अची सघनि था। उन खां अलावा मतिलबु का ख़ासि जाइ, फ़र्ज़ु करियो जेकॾहिं आउं चवां थो अस्पताल, हॉस्पिटल, त फ़र्ज़ु करियो हॉस्पिटल्स जाम सारियूं थी सघनि थियूं, पर जेकॾहिं आउं चवां थो जिना हॉस्पिटल, त पोइ जिना हॉस्पिटल हिकिड़ो प्रॉपर नाउन आहे, छो त उनजो जमा नथो थिए, उन जे करे उहा हिकिड़ी आहे जिना हॉस्पिटल, त पोइ जिना जो जे कैपिटल में लिखंदासीं, ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां हीअ कुझु शयूं आहिनि या अहिड़े क़िस्म जूं ॿियूं मुख़्तलिफ़, पर इनखे सुञाणण जो वाज़ह इहो तरीक़ो आहे त प्रॉपर नाउन यानी अहिड़ो इस्म हूंदो आहे जेको जमा न थिए, उनखे पाण उनजो पहिरियों अखर पाण कैपिटल में लिखंदा आहियूं, ठीकु आहे। उहो जुमिले में किथे बि अचे, शुरू में आख़िर में विच में अचे, पर प्रॉपर नाउन पाण हर जाइ ते कैपिटल सां लिखंदा आहियूं। क्लियर थी वियो? ऐं हिनखे रिपीट नथो करियां, तव्हां वीडियो खे डाउनलोड करे बार बार हिनखे ज़रूरु रिपीट कजो, ॾिसिजो त जीअं तव्हांखे ज़हन नशीन थी वञे। किथे बि कुझु सवाल अचे त मूंखां ज़रूरु पुछा कंदा, पुछणो न मुंझणो, बारहा पुछा कंदव त दोस्तो तव्हांजे लाइ आसानी थींदी। हाणे पाण हलूं था हिन खां पोइ पाण अचूं था आर्टिकल्स ॾे, ठीकु आहे। त हाणे दोस्तो आर्टिकल्स जेके आहिनि न उहे आउं तव्हांखे ॿुधायां त टे थींदा आहिनि, जेके यकीनन तव्हां मां कोई दोस्तनि खे ख़बर हूंदी। आर्टिकल थींदा आहिनि जेके आहिनि से ए, एन ऐं द, ठीकु आहे। हिन जो बि थोरो हिते लिखी छॾियूं, ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां ए, एन ऐं द थींदा आहिनि, ठीकु आहे। हाणे पाण पंहिंजी टेस्ट सां रिलेटेड अचूं था। हाणे सभ खां पहिरीं त द खे क्लियर करे वठूं। त दोस्तो द जो हिकिड़ो जेको प्रोनाउंसिएशन आहे, कुझु दोस्त मुंझल हूंदा आहिनि त द पढ़िबो या दी पढ़िबो। त दोस्तो जेकॾहिं हेडिंग में अचे त पोइ दी पढ़िबो आहे, जेकॾहिं सेंटेंस में अचे त पोइ द पढ़िबो आहे, ठीकु आहे। हेडिंग्स में फ़र्ज़ु करियो जीअं आउं चवां द किंझड़ लेक, त हाणे जेको आहे सो द किंझड़ लेक न, पर हेडिंग में आहे त दी किंझड़ लेक, ठीकु आहे। दी स्कूल ऐं अहिड़े नमूने सां मतिलबु दी नीम ट्री, त मतिलबु जेकॾहिं कंहिं हेडिंग में आहे त पोइ दी पढ़िबो, पर जेकॾहिं कंहिं सेंटेंस में पढ़िबो आहे त हिन जो उचार जेको आहे सो द थींदो आहे। इन द क्लासरूम, इन द स्कूल या अहिड़े नमूने सां किथे बि, पर इन जो हाणे फ़िलहालु त तव्हांजी टेस्ट सां त रिलेटेड कोन्हे, पर आउं हिन ते अचां थो त दी स्पेशली अचे थो कंहिं शइ खे अहमियत ॾियण जे लाइ, ठीकु आहे। सेंटेंस में जॾहिं अचे थो त उहो अचे थो अहमियत ॾियण जे लाइ। फ़र्ज़ु करियो लिखां थो आई एम इन, फ़र्ज़ु करियो इन मीटिंग, ओके, आउं मीटिंग में आहियां। हाणे जेकॾहिं हीअ बि हिकिड़ो सेंटेंस आहे, आउं मीटिंग में आहियां, वेरी सिंपल। पर जेकॾहिं आउं हिन साॻे खे लिखां थो आई एम इन द मीटिंग, इट मीन्स आउं हिन मीटिंग खे अहमियत ॾियां पियो, ठीकु आहे न। हीअ मीटिंग मुंहिंजे लाइ का आम ॻाल्हि न आहे। आई एम इन द मीटिंग, मतिलबु आउं हिकिड़ी ख़ासि मीटिंग में वेठो आहियां, ठीकु आहे। त मतिलबु हीअ द जेको आहे सो शयुनि खे अहमियत ॾियण जे लाइ, उनखे पर्टिकुलर करण जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, ठीकु आहे। हाणे पाण अचूं था, ही में बि किथे तव्हांखे अचे, पर हिन जो तक़रीबन तव्हांजी टेस्ट में इम्कान न आहे। तव्हांजी टेस्ट में इम्कान आहे हिननि ख़ासि हिननि जे इस्तेमाल जो, ठीकु आहे। छो त हिन जे बारे में AIN जे बारे में जेको आम तासुर असांजे स्कूलनि में या दोस्तनि वटि आहे, उहो इहो आहे त AIN सिर्फ़ु वावेल सां रिलेटेड हूंदा आहिनि, ओके। पर दोस्तो वावेल सां हूंदा आहिनि, पर असां वटि वावेल्स जी क्लियरेंस कोन्हे का, उन जे करे असां वटि ग़लतियूं थींदियूं आहिनि, ठीकु आहे। हाणे AIN जेके बिल्कुलु नवां जेके नथा ॼाणनि, बाबा A ऐं N ॿिन्ही जो मतिलबु आहे हिकु, ठीकु आहे। इहे कंहिं बि काउंटेबल नाउन जेको हिकु हुजे उन जे अॻियां लॻाइण जे लाइ चयो वेंदो आहे। एरर डिटेक्शन में किथे बि इहे सवाल अची सघे थो। हाणे अचो त हिन खे क्लियर था करियूं पंहिंजे लेक्चर में, जेको हिन जो लेक्चर जी अहम ॻाल्हि अथव, ठीकु आहे। हाणे फ़र्ज़ु करियो हिन में असांखे इहो वाविल वारो जेको कॉन्सेप्ट आहे इनखे ख़तमु करणो पवंदो, ठीकु आहे। इहो न ॾिसणो पवंदो त अखर जेको आहे सो वाविल्स बि आउं लिखी छॾिया आहिनि, छो त यार टेस्ट जे ग्रुप्स में
काफ़ी दोस्त जेके आहिनि से बिल्कुलु बि आहिनि नवां AEIOU आमतौर ते ही जेके आहिनि से 5 वावेल हूंदा आहिनि। असां वटि इहो कॉन्सेप्ट आहे त जेकॾहिं एप्पल असां लिखियो आहे, हाणे ही ए सां शुरू थो थिए त इन जो मतिलबु एन एप्पल। जेकॾहिं बुक आहे त पोइ बी जीअं त वावेल कोन्हे उन जे करे अ बुक। जेकॾहिं रेडियो त आर सां शुरू थो थिए, आर जीअं त वावेल कोन्हे उन जे करे अ रेडियो। साॻे नमूने सां जेकॾहिं अम्ब्रेला मां लिखां त पोइ यू जीअं त वावेल आहे उन जे करे एन अम्ब्रेला। ठीकु आहे, असां वटि मतिलबु इहो ॾिठो वेंदो आहे त जेको बि लफ़्ज़ हिननि मां कंहिं हिकिड़े सां शुरू थिए त उन सां जेको आहे सो अ लॻायो वेंदो आहे ऐं एन लॻायो वेंदो आहे, बाक़ी सभिनी सां अ लॻायो वेंदो आहे। ठीकु आहे, जॾहिं त इहो तासुर असांजो ग़लति थी सघे थो, टेस्ट हू एतिरी सादी न ॾींदा। ठीकु आहे, हाणे फ़र्ज़ु करियो हीअ मूं लिखियो अम्ब्रेला, पर जेकॾहिं आउं हिते लिखां यूनिफॉर्म त तव्हां सम्झी सघो था त हीअ अ यूनिफॉर्म थींदो, एन यूनिफॉर्म कोन थींदो। खणी जो यू आहे ऐं यू वावेल आहे। क्लियर, असुल में हिन जो ताल्लुक़ जेको आहे सो साउंड सां आहे। ठीकु आहे, हाणे ही जेको तव्हांजो एन आहे हिन खे ॾिसी वठो, जेको अखर अ सां शुरू थो थिए, को बि तव्हां आहे अखर लफ़्ज़ आहे उनखे पढ़ो, उनखे उचारियो ऐं उनखे तव्हां पोइ जज करियो, गौर करियो त उहो कहिड़े उचार सां, कहिड़े पंहिंजे लफ़्ज़ सां शुरू थो थिए, कहिड़े आवाज़ सां शुरू थो थिए। ठीकु आहे, उहो आवाज़ जेकॾहिं अ जो थिए थो त इट मीन्स उन सां गॾु एन लॻंदो। क्लियर, जेकॾहिं अ सां नथो शुरू थिए त पोइ उन सां अ लॻंदो, पोइ उहो खणी वावेल हुजे न हुजे इन जो को ॻाल्हि कोन्हे का। ठीकु आहे न, हाणे ही अच्छा हिकिड़ी ॻाल्हि रखो त सिंधी में अ एन इहा ॻाल्हि साॻी हूंदी अथव, अंग्रेज़ीअ में इन्हनि ॿिन्ही जे लाइ मतिलबु इहो आवाज़ गले मां हिकिड़ो ई निकिरंदो आहे। ठीकु आहे, हाणे उन में अचूं था पाण, हिन में बि ईअं ई अथव। जेकर तव्हां हिते ॾिसो त ही अम्ब्रेला आहे, त जेकॾहिं अम्ब्रेला, ठीकु आहे, त हाणे अम्ब्रेला जेकॾहिं चवण ते तव्हां गौर करियो त इहो अ सां शुरू थो थिए, इट मीन्स एन ईंदो हिन ते। ठीकु आहे, पर जेकॾहिं हिन खे पाण ॾिसूं त ही यूनिफॉर्म आहे। ठीकु आहे, यूनिफॉर्म, यूनिफॉर्म। ठीकु आहे, यूनिफॉर्म त ये सां शुरू थो थिए, अ सां नथो शुरू थिए। ठीकु आहे न, यूनिफॉर्म या अहिड़ो कुझु न आहे, यूनिफॉर्म आहे, अ जो आवाज़ नथो शुरू में निकिरे उन जे करे अ यूनिफॉर्म ईंदो। ठीकु आहे, त हिन में इहो थोरो ध्यानु कजो त लफ़्ज़ कहिड़ो बि हुजे, पर जेकॾहिं ए ऐं एन जो सुवालु आहे त पोइ उन खे तव्हां वावेल ॾिसण जे बजाए तव्हां उन जे आवाज़, उन जे उचार खे जज कजो पाण। ठीकु आहे, अच्छा उन खां पोइ असां तव्हांखे ॿुधायूं त हिन में हाणे हीअ शइ तव्हां हिन खे वरी तव्हां ध्यानु कजो हिन ते। ठीकु आहे, ऐं हिन ॻाल्हि खे ही हिकिड़ी पॉइंट आहे अहम जेका मूं तव्हां सां शेयर कई आहे। अचो त ॿी बि हिन जे सां रिलेटेड ॻाल्हि करियूं था, जीअं फ़र्ज़ु करियो हॉर्स आहे। ठीकु आहे, HORSE हॉर्स। हाणे इन खे पाण जेकॾहिं जज करियूं त ही थींदो हॉर्स, यानी हे सां शुरू थींदो, त हिन खे जेकॾहिं ए या एन जो चयो वञे हिकिड़ो घोड़ो त पोइ पाण चवंदासीं अ हॉर्स, छो त इहो हे सां स्टार्ट थो थिए। ठीकु आहे न, पर साॻे नमूने सां एच सां हुजे और यानी कलाक। ठीकु आहे, त पोइ हिन सां अ न लॻंदो, हिन सां एन लॻंदो, छो त आर यानी हिन खे और पढ़िबो। कुझु स्कूलनि में हिन खे हार पढ़ियो थो वञे या हावर पढ़ियो थो वञे, उहो ग़लति आहे। ठीकु आहे न, हिन जो सही उचार आहे और, एन और, हिकु कलाक। ठीकु आहे, अहिड़े ई नमूने सां ऑनेस्ट, ऑनेस्ट पर्सन। ठीकु आहे, ईमानदार माण्हू। त हाणे ही हॉनेस्ट कोन्हे, जेकर तव्हां हिन खे हॉनेस्ट पढ़ो था या ॿुधो था त इहो ग़लति आहे। हॉनेस्ट कोन्हे, दिस इज़ ऑनेस्ट, ऑनेस्ट, सो उन जे करे एन ऑनेस्ट पर्सन। ठीकु आहे, हाणे ही हिकिड़ी पॉइंट तव्हां ॿी नोट कई, क्लियर थी वियो। हिकिड़ी ही पॉइंट जेका तमामु अहम आहे, ॿी ही पॉइंट, ऐं हाणे वरी टीं ऐं आख़िरी पॉइंट ॾींदुसि, पोइ ही लेक्चर ख़तमु थी वेंदो। ठीकु आहे, हाणे ॿी इहा आहे त फ़र्ज़ु करियो त आउं हिकिड़ो उते जुमिलो ॾियनि था, ही गॉट ऐं हिते लिखूं था ग्रेड। ठीकु आहे न, ए ग्रेड। ठीकु आहे, ए ग्रेड। ओके, त हुन जेको आहे सो हासिल कयो ए ग्रेड। हाणे इते पाण खे ए या एन लॻाइणो आहे, त ही आहे ए ग्रेड, यानी ए सां शुरू थींदो त पाण हिन में लॻाईंदासीं एन ए ग्रेड।
ठीक है। अहिड़ो हिकिड़ो ॿियो मिसाल जेकॾहिं आऊं चवां त ओम इज़ NGO वर्कर। ठीक है, NGO वर्कर। त ओम जेको आहे सो आहे हिकिड़ो NGO वर्कर आहे, NGO में कमु कंदड़ आहे। त पोइ हिते A या N में बि तव्हां N लॻाईंदो, कोन लॻाईंदो। सबबु त हिन खे पाण जेकॾहिं उचारियूं त ही NGO लिखूं था पाण। ठीक आहे, त ही अलफ़ सां शुरू थो थिए, उन जे करे NGO वर्कर। ओके, त मुंहिंजे ख़्याल में हीअ 3 पॉइंट्स। ही त हिकिड़ी आम आहे, त मतिलबु जेको ॿिए उचार सां शुरू थो थिए उन सां त लॻंदो। ठीक आहे न, पर ही हिकिड़ी अहम पॉइंट आहे, हिन खे थोरो ज़हन में रखंदव, वाविल वारी ॻाल्हि खे विसारे छॾींदा। AEIOU सां खणी जो शुरू थींदड़ हुजे, पर तव्हां उनजे उचार खे जज कंदव। ॿियो ही त हीअ कुझु लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके हॉर्स ऐं ईअं थींदा आहिनि, त कुझु इहा वरी असां उचार ग़लति ॿुधा आहिनि। ठीक आहे न, पर दुरुस्त इन्हनि जा उचार जेको आहे सो ही हॉर्स त हॉर्स ई आहे, पर और आहे। ठीक आहे न, ऐं और सां एन लॻंदो, भले एच सां शुरू थिए, ऑनेस सां एन लॻंदो, भले एच सां शुरू थिए, पर हॉर्स सां लॻंदो, भली एच सां शुरू थिए, छो त ही हे जो उचार कढे थो, ही अलफ़ जो उचार कढनि था। ठीक आहे, ऐं अञा हिन में मुंहिंजे त ख़्याल में त तक़रीबन हीअ ॻाल्हियूं तव्हां जूं मुकमल थी चुकियूं आहिनि। तव्हां हिन खे ज़रूरु फोकस कजो, हिन खे ध्यानु ॾिजो। का बि हिन जे बाबति, अच्छा हिकिड़ी ऐं एक्स्ट्रा तव्हांखे ॻाल्हि ॿुधाए छॾियां, मत तव्हांखे वरी मुंझारो करे। ठीकु आहे न, फ़र्ज़ु करियो त तव्हां लिखो था स्टोर, ठीकु आहे, या स्कूल। हाणे ही एक्स्ट्रा आहे, इम्कान आहे त ही टेस्ट वटि न ईंदो, पर आउं तव्हांखे क्लियर थो करे छॾियां, मत तव्हां किथे मुंझो त। ठीकु आहे, हाणे असां चऊं था त ही आहे स्टोर। हाणे इन सां त पोइ एन लॻणु घुरिजे, छो त स्टोर आहे, ही स्कूल आहे, ऐं अलफ़ सां शुरू थो थिए, त एन स्कूल थियणु घुरिजे। बिल्कुलु तव्हां पंहिंजे जॻह ते सही आहियो, पर दोस्तो हिन जी क्लियरेंस इहा आहे त ही असां हिन खे स्टोर चवंदा आहियूं, हिन खे स्कूल असां चवंदा आहियूं। इंग्लिश में हिन खे स्कूल न चयो वेंदो आहे। ठीकु आहे न, स्कूल, ही स्टोर, हुन जे करे आई स्टोर, आई स्कूल। ओके, ही जेको आहे सो स्टोर हिन खे पाण चवंदा आहियूं। इहो अंग्रेज़ीअ जो दुरुस्त उचार न आहे, अंग्रेज़ी जो दुरुस्त उचार ही आहे, उन जे करे हिन सां गॾु एन न पर लॻंदी। क्लियर थी वई? त दोस्तो ही बि हिकु तरह सां हिकिड़ी ही 2 पॉइंट ऐं ही 3 पॉइंट ऐं ही तव्हां सां चौथी पॉइंट मूं शेयर करे छॾी। हिननि खे पूरे ध्यान सां ॿुधंदा, बार बार ॿुधंदा, मूंखे उमेदु आहे त हीअ तव्हांखे ज़रूरु सम्झ में आयूं हूंदियूं शयूं, ऐं तव्हांजूं ग़लतफ़हमियूं दूर थियूं हूंदियूं। ईंदड़ लेक्चर में पाण टेंसिस ॾांहुं ईंदासीं, हिन खे बार बार ॾिसो, ऐं जेको आहे सो का ॻाल्हि न सम्झ में अचे त ज़रूरु कमेंट करियो, चैनल खे सब्सक्राइब करियो, दोस्तनि सां शेयर करियो, महिनत करियो, सुठा उस्ताद बणिजो। तव्हांजी महिरबानी।